अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी दोस्त दिल की मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना वअला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। तेरा जिक्र सुबह का नूर है, तेरी याद रात की चांदनी। सुभान अल्लाह। थोड़ा बुलंद आवाज से तव्हां भी सुबह जो 9 बजे का वेठा आहियो, थकजी भी पिया आहियो। लंबी चौड़ी गुफ्तगू भी न करनी, ब चार गालियों समझाइण चाहिंदुम। दिल जे कनन सां ॿुधंदो त इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत जो रहमतूं नाज़िल थींदियूं इंशाअल्लाह। उन करे हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। तेरा जिक्र सुबह का नूर है, तेरी याद रात की चांदनी। तेरी नात ए शहे दोसरा दिले बेकरार की रागनी। मुझे तेरी याद से वास्ता, तेरा प्यार है मेरा रास्ता। तेरा नाम मेरी असास है, तेरा तज़किरा मेरी बंदगी। मैं तो दास हूँ तेरे नाम का, मैं तो दास हूँ तेरे नाम का। मैं गुलाम तेरे गुलाम का। मेरी बात बात का हुस्न तू, मेरा नाज है तेरी शायरी। जो नबी को मेरे कबूल हो, जो नबी को मेरे कबूल हो, काश वही मेरे उसूल हो। जो नबी को मेरे कबूल हो, काश वही मेरे उसूल हो। वही सब्र हो, वही गुफ्तगू, वही आजिज़ी, वही सादगी। अजीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, बिलखुसूस
अज जे हिन अज़ीम शान सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जा मेजबान बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद इदरीस मुगैरी साहब, जमीयत उलमा इस्लाम जिला कंबर शहदात कोट जा सीनियर रहनुमा मुजाहिद इस्लाम हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगैरी साहब, स्टेज से मौजूद अकाबिर उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद इन गोठ कजले खान मुगैरी आस पास जा जुर्रतमंद गैरतमंद मुसलमानों, अल्लाह रब्बुल इज्जत जा बेहद एहसान है जो अल्लाह रब्बुल इज्जत असाए तमा के अज जे हिन इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ है तो अल्लाह ताला असाए तव्हांजी अज जे न हाज़िरी के पंहिंजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। प्रोग्राम जो उन्वान सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी मदीने जे मीर जो जिक्र खैर, सुबह का वठी करे उलमा इकराम अवां जे आडो अल्लाह जे पाक कलाम मां कुरान मजीद जी तिलावत करे बुधाई, मदीने जे मीर जो जिक्र खैर बुधायो, सहाबा जे अज़मतुन इज्जतुन जा तराना गाए करे बुधाया, यकीनन अवां जे दिलन के राहत मिली होंदी। छो त अल्लाह रब्बुल इज्जत दस्तूर ठाए छड़ियो त महबूब मदीने जा मीर रूए जमीन जे भी जाए ते मां रब जे वहदानियत जो जिक्र थींदो, महबूब उते तुंहिंजी मुस्तफाइयत जो जिक्र थींदो। अल्लाह दस्तूर ठाए छड़ियो तो दुनिया में जाते भी मां रब जी किबरियाई जो जिक्र थींदो, उते महबूब तुंहिंजे आला अखलाक जो जिक्र थींदो। ऐं महबूब रूए जमीन जे भी टुकड़े ते तुंहिंजो जिक्र खैर थींदो। अल्लाह चयो मां उन जमीन जे टुकड़े जे मथां रहमतुन जो वॾो फड़ो मींहुं नाज़िल करे छॾियो। यकीनन उलमा इकराम अमा के हुजूर जी सीरत सुन्नत जो जिक्र खैर करे बुधायो, अल्लाह जे रहमतुन जो वॾो फड़ो मींहुं सुबह लाकू वसे तो आखिरी वक्ता इन नियत सां वेहूं त आखिर में जॾहिं उथूं त असां जूं झोलियूं भी रब जे रहमत सां भरियल हुजनि। इन्नमल अमालु बिन्नियात, अमलन जो दारो मदार नियत ते आहे। मजदूर के मजदूरी आखिर में मिलंदी है, कम जने शाम जो पूरो कंदो आखिर में मजदूरी दींदा आहिनि। मजदूरी वठण खां पहिरियों जेकॾहिं हलियो वञे त उहो खसारे में आहे, नुक़सान में आहे, सॼो ॾींहुं महिनत बि कई मजदूरी न वरिती ईअं हलियो वियो। उन करे आख़िरी वक़्त आहे इन नियत सां वेहो उथूं त असांजो दामन रब जी रहमत सां भरियल हुजे। इन नियत सां हुजूर जो ज़िक्र खैर, मुख़्तलिफ़ उनवानात सीरत जा ऐं के मुक़र्रर रखे वक्त जी कैद खां आजाद करे मिंबर ॾिजे, माइक ॾिजे ऐं उनखे चइजे त मौलाना को तुंहिंजे लाइ वक्त मुक़र्रर नाहे, हुजूर जी सीरत सुन्नत के बयान कर। रब मोहम्मद जो कसम मुक़र्रर जी जिंदगी खत्म थी वेंदी, मदीने जे मीर जो ज़िक्र खैर खत्म नथो थी सघे। अल्लाह जे महबूब जो ज़िक्र खैर एडो बुलंदा, एडो वसीया, एडो आला है जो को मुक़र्रर के महदूद वक्त में उनके कैद करे ही नथो सके, मुमकिन ही कोनी। उन करे मां भी सीरत जो उनवानन मां हिकड़ो उनवान मोहब्बत रसूल जो खयो थ। मोहब्बत रसूल जे बारे में मैं चार जुमला अमा जो गोश गुजार कदम या दुआ कदम त अल्लाह रब्बुल इज्जत इन जुमलन के बुधी असा जे दिल में महबूब मदीने जे मीर जी मोहब्बत के जिंदा फरमाए। हुजूर जी मोहब्बत अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो मुझी भी इताअत कयो, मुझे महबूब जी भी इताअत कयो। अल्लाह फरमाए तो मुझी भी इताअत कयो, मुझे महबूब जी भी इताअत कयो। मुझी भी फरमा बरदारी कयो, मुझे महबूब जी भी फरमा बरदारी कयो। सवाल कयो से रब्बा तुंहिंजी इताअत कीअं थींदी? रब चयो मैं युतिअर रसूल फक़द अता अल्लाह, मुझे महबूब जी इताअत कंदो मां रब जी इताअत थी वई। रब तुझे मुझे महबूब जी फरमा बरदारी कंदो मां रब जी फरमा बरदारी अवां जे दिलनि में अची वेंदी। महबूब जी इताअत कीअं थे? हुजूर जे जान सारन परवानन जियालन सहाबा जी जिंदगी ते नजर कई से तो उन्हन हुजूर जी इताअत कीअं करे ॾेखारी। उन्हन जे जिंदगी में जो दर्स मिलियो वो इहो मिलियो तो हुजूर जी कामिल ए मुकम्मल इताअत तॾहिं हूंदी जॾहिं हुजूर जी ज़ात सां मोहब्बत हूंदी। छो त मोहब्बत इंसान के फरमा बरदारी सेखारींदी आहे, मोहब्बत इंसान के इताअत सेखारींदी आहे, मोहब्बत इंसान के ताबेदारी सेखारींदी आहे, मोहब्बत इंसान के महबूब जे रस्ते ते हलण सेखारींदी आहे।
मोहब्बत इंसान के हर शे सेखारे छॾी तो हुजूर जी मोहब्बत हुंदी तो हुजूर जी इताअत हुंदी हुजूर जी इताअत हुंदी तो अल्लाह रब्बुल इज्जत जी इताअत हुंदी अल्लाह जी इताअत हुंदी तो दुनिया में भी कामयाबी तो आखिरत में भी कामयाबी अब कामयाबी सभई चाहियूं था जन्नत सभई चाहियूं था तो वह जन्नत क़ैद आ मदीने जे मीर जी मोहब्बत में हुजूर जी मोहब्बत असांजे दिलनि में कीअं अचे उन जे लाइ सहाबा जी ज़िंदगी ते नज़र करणी पवंदी किताबनि खे खोलियो से पढ़ियो से तो मोहब्बत कीअं थींदी आहे मोहब्बत जा असबाब कहिड़ा आहिनि उलमा इकराम लिखियो तो मोहब्बत जा तो खोड़ सबब आहिनि पर बुनियादी सबब चार आहिनि जंहिंमां पहिरियों सबब कंहिं इंसान सां मोहब्बत उन जे हुस्न जे करे थींदी आहे कंहिंजे हुस्न मां मुतासिर थी जमाल मां मुतासिर थी उन जे हसीन जमील चेहरे खे ॾिसी करे इंसान खे उन सां मोहब्बत थी वेंदी आहे अब छो मोहब्बत थी कि बस बाबा इन जो हुस्न अहिड़ो त मुतासिर करे छॾियो अहिड़ो त क़ैद करे छॾियईं बस ॾिठो थम दिल फिदा थी वई आहे खोड़ माण्हू अहिड़ा दुनिया में तव्हांखे नज़र ईंदा आहिनि कंहिंजे हुस्न खे ॾिसी करे चरिया थी वेंदा आहिनि पागल थी वेंदा आहिनि कंहिंजे हुस्न खे ॾिसी करे उन जे कढ लॻी पवंदा आहिनि मोहब्बत जो हिकिड़ो सबब मोहब्बत जी हिकिड़ी वजह हुस्न आहे जमाल आहे जेकॾहिं मोहब्बत कंहिंसां हुस्न जे करे कई थी वञे त पोइ कजले खान मुग़ैरी जा ग़ैरतमंद मुस्लमानो अचो त मां तव्हांखे मदीने जे मीर जो जमाल ॿुधायां मां तव्हांखे मदीने जे मीर जो हुस्न ॿुधायां मां तव्हांखे मदीने जे मीर जो कमाल ॿुधायां अल्लाह पंहिंजे महबूब खे केॾो हसीन ठादो केॾो आला ठादई केॾो अजमल ठादई केॾो कामिल मुकम्मल ठादई अल्लाह पंहिंजे महबूब खे एॾो त हसीन ठादो एॾो त हसीन ठादो जो अम्मा आमिना हुजूर जी अम्मा अम्मा आमिना थी चए जॾहिं महबूब मुंहिंजे पेट में हो महबूब आया दुनिया में न आयो हो मुंहिंजे पेट में हो मुंहिंजे चेहरे ते भी हुस्न अची वियो मुंहिंजे घर में भी हुस्न अची वियो अल्लाह जी एॾी रहमत वसी पई जो मां ॿाहिरि उस जेकॾहिं मथां ईंदी ही बादल अची वेंदो हो मूंखे उस न लॻंदी ही गर्मी न लॻंदी ही तपश न लॻंदी ही मां ज़मीन ते हलंदा हुयमि जेकॾहिं मुंहिंजे पेरनि जे हेठां को कंडो अची वेंदो हो कंडो मुंहिंजे पेर खे लॻंदो हो महबूब जी बरकत जे करे उहो कंडो गुल थी वेंदो हो के पत्थर ते पेर लॻंदो हो महबूब जी बरकत जे करे पत्थर मट्टी बणिजी वेंदो हो अम्मा आमिना थी चए हुजूर मुंहिंजे पेट में हो आया दुनिया में न आयो हो हुजूर जा असरात हुजूर जी बरकत हुजूर जे उन वजूद जे अचण जी बरकत जे करे अल्लाह मुझे घर जे मथां बे रहमतन जो वॾो फड़ो मींहुं नाज़िल फरमाए अचो त मां तोखे मदीने जे मीर जो हुस्न अम्मा आमिना खां ॿुधायां अम्मा आमिना थी चए जॾहिं महबूब मदीने जो मीर ॼायो कमरे में अंधेरो हो कमरे में अंधेरो हो चवण वारे चयो को ॾीओ ॿारियो रोशनी जो को बंदोबस्त कयो त महबूब मदीने जो मीर थो अचे जी महबूब मदीने जो मीर ॼमी पियो कमरे में रोशनी थी वई कमरे में चांडोकी थी वई कमरे में एडी तेज रोशनी थी वई अम्मा आमिना थी चए इन खां वधीक तेज चांडोकी रोशनी मां पंहिंजी सॼी ज़िंदगी में न ॾिठी एडी तेज रोशनी थी वई अम्मा आमिना थी चए जॾहिं मां पंहिंजे बछड़े जिगर जे टुकड़े मां पंहिंजे जिगर जे टुकड़े अब्दुल्ला जे दुर्रे यतीम ते नज़र कयमि मां पंहिंजे पुटड़े खे हथनि में खणी जॾहिं पहिरियों दफ़ो उन जे चेहरे अनवर ते नज़र कयमि अम्मा आमिना थी चए मां पंहिंजे पुटड़े खां वधीक रूए ज़मीन ते को हसीन न ॾिठो को जमील न ॾिठो एॾो त हसीन हो एॾो त जमील हो जो मां अम्मा आमिना भी हुजूर जे चेहरे मां अखियूं न पई कढी सघां एॾो हसीन मुंहिंजो बच्चो हो एॾो जमील मुंहिंजो बच्चो हो अम्मा आमिना थी चए मुंहिंजे बच्चे खां वधीक को हसीन न हो अच त मां तोखे हुजूर जो हुस्न जनाब अब्दुल मुतलिब खां ॿुधायां जनाब अब्दुल मुतलिब तो चए मां मक्को ॾिठो मक्के जा सहरा ॾिठा मक्के जा पहाड़ ॾिठा कुरैश मक्का जे तमाम मां इंसाननि ते नज़र कई जेके भी मुंहिंजे कबीले जा अफराद हा मां कबीले जे अफराद खे ॾिठो हो मां जॾहिं पंहिंजे अब्दुल्ला जे जिगर गोशे ते नज़र कई मां अब्दुल मुतलिब की चमड़ ते मजबूर थी वयुमि त हिन जड़ो हसीन पूरे कुरैश कबीले जे घर में ही नाहे कुरैश कबीले में हिन जे हुस्न जो को मुकाबले करण वारो न पहिरियों ॼमियो आ न वरी को ॼमी सघे
हुजूर जे हुस्न जो अच त मां तोखे अंदाज़ हुजूर जी दाई अम्मा हलीमा खां ॿुधायां। अम्मा हलीमा जॾहिं हुजूर जी ख़िदमत में आई, अम्मा हलीमा हुजूर खे पंहिंजे हथनि में खयो। अम्मा हलीमा दाई बि चवण ते मजबूर थी जी मां दाई आहियां, मां ॿारनि खे परवरिश कई आहे, मुख़्तलिफ़ क़बीलनि जे ॿारनि खे मां खणी उन्हनि जी परवरिश कई, उन्हनि जी तरबियत कई। मां उन्हनि खे खीर पीआरियो, मां उन्हनि खे विंजारियो संवारियो, मां उन्हनि जे चेहरे ते खुशबू हई, मां उन्हनि खे सुठा कपड़ा पाराया, मां उन्हनि जे अखियुनि में सुरमो विधो, मां उन्हनि खे महटे अच्छो उजरो कयो। अम्मा हलीमा थी चए मां कबीलनि जे सरदारनि जे ॿारनि जी बि परवरिश कई, मां भोतारनि जे ॿारनि जी बि परवरिश कई, कुरैश मक्का जे सरदारनि जे ॿारनि जी परवरिश कई, मुख़्तलिफ़ ॿियनि कबीलनि जे सरदारनि जे ॿारनि जी परवरिश कई। पर मां हलीमा भी अॼु इहो चवण ते मजबूर आहियां को तुझे बच्चे जो हुस्न आमिना एड़ो हुस्न रूए जमीन ते के जो थी न हो सके। अम्मा हलीमा थी चए हुजूर एड़ो त हसीन हो, एड़ो त हसीन हो जो मां ॿियनि खे विंजारे सिंजारे खुशबू हणंदी हम जी मदीने जे मीर खे मां विंजारींदी हम। जेको पानी मदीने जे मीर जे जिस्म के लगंदो न पानी में खुशबू थी वेंदी। अम्मा हलीमा थी चए जै बिस्तरे ते मदीने जे मीर के सुम्हारींदी हम उन बिस्तरे में खुशबू थी वेंदी ही। मुझे घर जे कुंड में खुशबू थी वई जो मुझा पाड़ेसी अची मूंखे चवंदा हा हलीमा केड़ी खुशबू हई थई, थोड़ी खुशबू असां खे भी त दे, केड़ी खुशबू हई थई। पाड़े वारनि जे घरनि में भी खुशबू थी अचे। अम्मा हलीमा थी चए खुशबू मां नहीं आ, हे वजूद खणी आई आया, हिन जे अचण जी बरकत जे करे मुझे घर में खुशबू थी वई है। हुजूर जे हुस्न अच त मां तोखे अम्मा हलीमा खां हुजूर जो हुस्न ॿुधायां जो अम्मा हलीमा भी हुजूर जे हुस्न जी तारीफ थी करे। हुजूर के जंहिं ॾिठो हुजूर जे हुस्न जी तारीफ कई। मक्के वारनि ॾिठो उन्हनि चयो हिन जहिड़ो हसीन न कॾहिं ॾिठोसे, न कॾहिं ॿुधोसे, न कॾहिं असांखे नज़र आयो। मदीने वारनि ॾिठो बयक ज़बान थी करे उन्हनि चयो हिन जहिड़ो हसीन असां कॾहिं रूए ज़मीन ते न ॾिठोसे। ज़मीन वारनि त तारीफ कई। अच त मां तोखे हुजूर जे हुस्न जी तारीफ जनाब जिब्राइल खां ॿुधायां। जनाब जिब्राइल तो चए मां जिब्राइल खां हुजूर जे हुस्न जी तारीफ त ॿुधो। तव्हां रुगो मक्को ॾिठो, तव्हां रुगो मदीनो ॾिठो, आमिना रुगो पंहिंजे जिगर गोशे खे ॾिठो, हलीमा रुगो मक्के जे ॿारनि खे ॾिठो, मदीने वारनि रुगो यसरब जे ॿारनि खे ॾिठो, मक्के वारनि रुगो कुरैश मक्का खे ॾिठो। मां जिब्राइल अर्श खे ॾिठो, फर्श खे ॾिठो, नूरी ॾिठा, नारी ॾिठा, खुदा जी खलकल सजी खुदाई ॾिठी। मां आदम खे ॾिठो, मां नूह खे ॾिठो, मां मूसा खे ॾिठो, मां ईसा खे ॾिठो, मां खुदा जे सवा लख नबियनि खे ॾिठो, सवा लख नबियनि जी उम्मतन खे ॾिठो, मां रूए ज़मीन खे पैदा थींदे ॾिठो। अॼु मां जिब्राइल भी चवण ते मजबूर आहियां त हुजूर जे हुस्न जहिड़ो हसीन तरीन मां रूए ज़मीन ते काथे बि न ॾिठो, न अर्शन ते ॾिठो, न फर्शन ते ॾिठो। मां हुस्न ॾिठो त मोहम्मद अरबी जे चेहरे अनवर में ॾिठो। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान मोहम्मद मुस्तफा, अजमत मोहम्मद मुस्तफा। जनाब जिब्राइल तो जे तव्हां छा हुस्न ॾिठो? हुस्न मूंखां पुछा कयो। मां हजरत यूसुफ जो हुस्न भी ॾिठो, हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न भी ॾिठो। अल्लाह एडो हसीन ठादो जो मिस्र जी औरतुन हजरत यूसुफ जे हुस्न के ॾिसी आंगरियूं कटे छड़ियूं। मदीने जे मीर जो हुस्न एडो हो, एडो आला हो जो मदीने जे मीर जो हुस्न ॾिठी हुजूर जे सहाबा पंहिंजूं गर्दनूं कपाए छड़ियूं। मिस्र जे औरतुन त आंगरियूं कटियूं, हुजूर जे हुस्न के ॾिसी हुजूर जे सहाबा गर्दनूं कपाए छड़ियूं। सहाबा बच्चा कुर्बान करे छड़िया, घर बार कुर्बान करे छड़ियो, हर शे उन्हनि कुर्बान करे छड़ी। तरे चवण वारे चयो ये जलवे हक सुभान अल्लाह, ये जलवे हक सुभान अल्लाह, ये नूर हिदायत क्या कहना, जिब्राइल भी शेदा उनके, ये शान नबुव्वत क्या कहना। जिब्राइल भी शेदा उनके,
ये शान नबूवत क्या कहना जे जे हुस्न जो शैदाई जनाब जिब्राइल हुजे तो उन जे हुस्न जो मुकाबलो केर तो करे हुजूर एड़ो हसीन हो हुजूर जे हुस्न अचो तो मां तोखे कुरान ऐं हुजूर जे फरमान मां बुधाया महबूब मदीने जे मीर जो ब हदीसूं कुरान जी हिकड़ी आयत हुजूर फरमायो इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल अल्लाह पाण खूबसूरत आ ऐं रब रहमान खूबसूरती खे पसंद कंदो आ हुजूर जी बी हदीस हुजूर तो चए अन हबीबुल्लाह मां अल्लाह जो महबूब आहियां हुजूर तो चए अन हबीबुल्लाह मां अल्लाह जो महबूब आहियां हाणे इन्हनि हदीसुनि जे दरमियान कुरान जी ही आयत रब कुरान में फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम मां इंसान खे बेहतरीन सांचे में ठाले छड़ियो इंसान खे खूबसूरत तरीन जिस्म दिनुम हसीन चेहरो दिनो मास अहसन तक़वीम मां उन के खूबसूरत करे पैदा कयो कामिल मुकम्मल पैदा कयो रब रहमान पूरी इंसानियत के अहसन तक़वीम करे पैदा कयो पूरी इंसानियत के रब खूबसूरत बनायो रब जमील बनायो रब पूरी इंसानियत के कामिल मुकम्मल बनायो जे रब पंहिंजी खलकल सजी खुदाई के बेहतरीन बनायो ऐं जेको रब पाण भी खूबसूरत आ ऐं वो रब खूबसूरती के पसंद कंदो आ कजले खान मुगैरी जा गैरतमंद मुसलमानो इनन हदीसुन ऐं आयतुन जे दरमियान गौर कजो जे रब पूरी इंसानियत के खूबसूरत बनायो उन रब जडे पंहिंजे महबूब के बनायो हुंदो त पंहिंजे महबूब के केडो तो खूबसूरत बनायो हुंदई केडो तो पंहिंजे महबूब के हसीन ठादो हुंदई केडो तो पंहिंजे महबूब के बेहतरीन सूरत में ढलियो हुंदई पंहिंजे महबूब के केडो तो खूबसूरत करे पैदा कयो हुंदई जेको रब पाण खूबसूरत उहो रब जडे पंहिंजो महबूब ठाईंदो केडो खूबसूरत ठाईंदो रब जो महबूब मदीने जो मीरा रब पाण खूबसूरती के पसंद कंदो आ तो रब पंहिंजे महबूब के एडो खूबसूरत ठादो जी जेकरे खूबसूरती ॾिसणी आ हुस्न ॾिसणो आ जमाल ॾिसणो आ मोहम्मद अरबी जे चेहरे ते नजर कयो मां रब जो महबूब ॾिसो हुस्न इन ते ख़त्म जमाल इन ते ख़त्म कमाल इन ते ख़त्म मां हुस्न के मोहम्मद अरबी जे सूरत में ढाले करे वो सांचो ही भनी छड़ियो जे सांचे में मां रब पंहिंजे महबूब के पैदा कयो हुस्न जेकॾहिं कामिल कयो तो मोहम्मद अरबी जे चेहरे ते मुकम्मल करे नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत जे भी हुजूर जो हुस्न ॾिठो तारीफ करण ते मजबूर थी वियो मक्के वारनि ॾिठो मजबूर थी विया चवण ते एड़ो हसीन ॾिठो ई नाहे मदीने वारनि ॾिठो चो एड़ो हसीन त असां कने ॾिठो ई नाहे जनाब जिब्राइल ॾिठो चेतो इन जड़ो हसीन रब ठादो ई नाहे हजरत हसन बिन साबित जडे हुजूर जे चेहरे ते नजर कई हुजूर जे चेहरे के ॾिठई हजरत हसन तो चए अच तो मां तोखे हुजूर जो हुस्न बुधाया हजरत हसन हुजूर जे हुस्न के ही तो बयान करे व अहसन मिनका लम तरक़त तुहैन व अजमल मिनका लम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ली ऐबिन कअन्नका कद खुलिक़त कमा तशाउ हजरत हसन तो चए कअन्नका कद खुलिक़त कमा तशाउ महबूब मदीने जा मीर अल्लाह तोखे एडो हसीन ठादो आ जिए महबूब तू चाहो रब तोखे ऊ पैदा करे छे हजरत हसन तारीफ तो करे हुजूर जे हुस्न के हजरत हसन ॾिठो शेर चवण ते मजबूर थियो हुजूर जे हुस्न के किताबन में अल्लामा शिराजी पढ़ियो ॾिठई न बुधई अल्लामा शिराजी हुजूर जो हुस्न बुधी हुजूर जो हुस्न पढ़ी शेर चवण ते मजबूर थियो चेतो या साहिबल जमाली व या सज्जिदल बशर या साहिबल जमाली व या सज्जिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नव्वरल कमर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बाद अज़ खुदा बुज़ुर्ग तूई किस्सा मुख्तसर खुदा का पो जेकॾहिं रूए ज़मीन ते खुदा जी खलकियल सॼी
खुदाई में जमीन ते अर्शन ते फर्शन ते नूरिन ने नारिन ने खुदा का पो जेकरे को हसीना आमिना जे तुर्रे यतीम का पो को हसीन थी न। नारे तकबीर, अजमत मुस्तफा, ललकार है जो शेर की ललकार है, ललकार है। कल भी खालिद आया था, आज भी आया है खालिद, कल भी खालिद आया था। शेख सदी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो जी हुजूर जे हुस्न ते मां भी हुजूर जो हुस्न पढ़ियो, हुजूर जी सीरत मां पढ़ियो, कुरान जे आयतुन मां पढ़ियो, सहाबा जे अक़वाल मां पढ़ियो, हुजूर जो हुस्न पढ़ी। शेख सदी भी शेर चवण ते मजबूर थी वियो। शेख सदी शेर तो लिखे चे तो बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही, बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही, हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही। सच्चो मोहब्बत सा सल्लू अलैहि व आलिही। ऐ पीर मेहर अली शाह गोलरा शरीफ वारो भी हुजूर जो वडो आशिक हो, हुजूर सां वडी मोहब्बत रखण वारो हो। जडे उन शेख सादी जे किताबन में हुजूर जे हुस्न के डिठो, हुजूर जे हुस्न के पढ़ियो त पीर मेहर अली भी मजबूर थी वियो लिखण ते चे तो युती का रब्बुक दासत सां फतरजा थी पूरी आसा सां, फतरजा थी पूरी आसा सां लजपाल करेसी बासा सां वशफा तो शफा सही पढ़िया सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेहरे अली किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जाड़ियां, हसीना जमीला दा मुंह मोड़ दिता, मोहम्मद बना के रब ने कलम तोड़ दिता। हसीना जमीला दा मुंह मोड़ दिता, मोहम्मद बना के रब ने कलम तोड़ दिता। मोहम्मद बना के रब ने अल्लाह वो सांचो ही राहे छड़ियो जे सांचे में रब मोहम्मद अरबी के ठादो हो। शेख मेहर अली भी हुजूर जे हुस्न ते शेर लिखण ते मजबूर थी वियो। हुजूर जो हुस्न पढ़ी करे असां उलमाए देवबंद जे अजीम सपूत उलमाए देवबंद जे जानशीन हकीमुल इस्लाम मौलाना मोहम्मद तैयब भी शेर लिखण ते मजबूर थी वियो। मौलाना मोहम्मद तैयब भी एड़ो कलाम लिखी छड़ियो जथो नबी अकरम शफी आज़म दुखे दिलों का पयाम लीजिए, नबी अकरम शफी आज़म दुखे दिलों का पयाम लीजिए। असां है दुनिया जे दर्दन जा सतायल आया हूं ए मोहम्मद अरबी, असां जे हिनन दर्दन जो मदावा थींदो तो वट थींदो, दावा थींदी तो वट थींदी। हकीमुल इस्लाम भी शेर लिखी छड़ियो। ऐ मौलाना नफीसुल हुसैनी तमाम बड़ो बुजुर्ग हो, तमाम बड़ो शायर हो, अल्लाह उन खां भी वडो दीन जो कम वरतो, हुजूर जो वडो आशिक हो, वडा शेर लिखे। मौलाना नफीसुल हुसैनी भी पंहिंजे शेर में लिखे थो चेतो ए रसूल अमी खातमुल मुरसलीन तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं है अकीदा अपना बसिद को यकीन, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। ए इब्राहिमी व हाशमी खुश लक़ब ए तू आली नसब ए तू आला हसब दो दामान कुरैशी के दुर्रे समी, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। दस्ते कुदरत ने ऐसा बनाया तुझे, जुमला औसाफ से खुद सजाया तुझे। ए अज़ल के हसी, ए अज़ल के हसी, ए अबद के हसी, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। सैयद नफीसुल हुसैनी बिचे थो हुजूर जेड़ो न को आयो न को ईंदो न वरी को क़यामत ताईं अची तो सके, हुजूर जेड़ो हसीन न को जायो न वरी यमंदो न क़यामत ताईं यमी तो सके। हुस्न खत्मात मदीने जे मीर जे चेहरे अनवर ते हुस्न खत्म। कैसा मोहब्बत जो हिकड़ो वजह हुस्न थींदो, जेकॾहिं हुजूर जे हुस्न ते नज़र कंदो रूए ज़मीन ते महबूब खां वधीक को हसीन थी नथो सके। अम्मा आयशा थी चए थी तव्हां हुजूर जे हुस्न के किताबन में पढ़ियो, तव्हां हुजूर जे हुस्न के शायर जी शायरी मां ॿुधो, सना खान जी सना खानी मां ॿुधो। मां आयशा खां द पुछा कयो मां हुजूर जे हुस्न के कीअं ॾिठो? हुजूर अम्मा आयशा जी गोद में, अम्मा आयशा मोमिनन जी अम्मा
अब मोमिनन जी अम्मा अम्मा आयशा हुजूर अम्मा आयशा जी गोद में अम्मा आयशा थी चए हुजूर मुझी गोद में हो मां हुजूर जे चेहरे अनवर ते नजर पई क्या हिते मुंहिंजो चंद्र मुंहिंजी झोली में हो हुते आसमान जो चंद्र आसमान ते चमके पयो मां पंहिंजे चंद्र खे ॾिसां पई हर आसमान जो चंद्र खे ॾिसां पई वरी पंहिंजे चंद्र खे ॾिसां पई वरी आसमान जो चंद्र खे ॾिसां पई जी मां आयशा भी चवण ते मजबूर थी वियमि त हिन आसमान जे चंद्र में वो हुस्न कोन्हे जेको हुस्न मुझे चंद्र जे चेहरे अनवर में आ छो त जॾहिं मां आसमान जे चंद्र खे गौर सां ॾिठो त उन में दाग नजर आया धब्बा नजर आया निशान नजर आया उन जी चांड्रोखी खत्म थींदे नजर आई जो आहिस्ते आहिस्ते चंद्र जी चांड्रोखी खत्म थी थे वरी पहिरीं तारीख खां शुरू तो थे 14 ताईं 14 खां पोइ वरी खत्म तो थे अम्मा आयशा थी चए मां पंहिंजे चंद्र जे चेहरे खे ॾिठुमि मुंहिंजो उहो चंद्र जंहिंजे चेहरे ते न दाग आ न दब्बो आ न निशान आ अहिड़ो त अनवर आ अहिड़ो त मुनव्वर आ अहिड़ो त हसीन आ अहिड़ो त जमील आ जो उन जो हुस्न उन जो जमाल अॼु बि 14 जे चंद्र खां वधीक मुज़य्यन आ त क़यामत जी सुबुह ताईं मुंहिंजो चंद्र चमकंदो रहंदो तॾहिं त रब फरमाए छॾियो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूबा मां तोखे रुगो हिन जहानन वारनि जे लाइ हसीन न बढ़ायो थम लिल आलमीन मां तोखे ॿिन्ही जहानन जे लाइ हसीन जमील रहमतन जो पैकर बनाए मोकिलियो हुजूर जो हुस्न जो को मुकाबिलो करण वारो ॼमी नथो सघे कंहिंसां मोहब्बत थींदी आहे उन जे हुस्न जे करे ऐं जेकॾहिं इहो वजह त पोइ हुजूर खां वधीक हुस्न कंहिंजो थी नथो सघे नंबर 2 कंहिंसां मोहब्बत थींदी आहे उन जे एहसान जे करे अब उन जे एहसान जे करे को माण्हू कंहिं ते एहसान कंदो आहे थोरो कंदो आहे पोइ इंसान उन सां मोहब्बत कंदो खोड़ेड़ा अवां जे ॻोठ में भी नेकबाना हूंदा अवां उन्हनि सां बेसाख्ता मोहब्बत कंदा कंहिं बुरे वक़्त में उन तव्हां ते एहसान कयो हूंदो कंहिं ॾुखे वक़्त में तव्हांजे कमु आयो हूंदो इहो मुहसिन आहे असांजो ऐं अल्लाह जे महबूब फरमायो मल्लम यशकुरिन नास लम यशकुरिल्लाह जेको दुनिया में पंहिंजे मुहसिन जो शुक्रियो अदा नथो करे उहो रब रहमान जो शुक्रियो अदा कोन थो करे इन करे मुहसिन जे एहसान खे मञींदा कयो मुहसिन जे एहसान खे मञींदा कयो कंहिंसां मोहब्बत थींदी आहे उन जे एहसाननि जे करे दुनिया में कंहिंजो मुंहिंजे मथां एहसान आहे त मुंहिंजी माली मदद कई जानी मदद कई कंहिं ॾुखे वक़्त में मुंहिंजे कमु आयो थाणे ते कॾहिं फासी पयमि मूंखे छॾाए विधई कंहिं फ़ैसिले में कॾहिं मूंसां गॾु हली पियो उते हली करे मुंहिंजो मशीर थियो फ़ैसिले में मुंहिंजी जिंद आजी कराई को कहिड़ो एहसान कंहिंजे मथां कहिड़ो एहसान उन एहसान जे करे मोहब्बत थी थे उन जा गुण गाईंदा आहियूं उन जी तारीफ़ कंदा आहियूं उन जे खिलाफ को लफ्ज़ बर्दाश्त न आहियूं कंदा जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत उन जे एहसाननि जे करे थी थे त पोइ उम्मत जे मथां मदीने जे मीर खां वधीक कंहिंजा एहसान आहिनि सभ खां वॾे में वॾो मुहसिन मदीने जो मीर आहे एॾो वॾो मुहसिन आलम अरवाह खां वठी करे आलम आखिरत ताईं हुजूर जा एहसान आहिनि आलम अरवाह खां वठी आलम आखिरत ताईं हुजूर जा एहसान ही एहसान आहिनि जो आलम अरवाह में रब जॾहिं सभिनी रूहनि खे गॾु करे चयो अलस्तु बिरब्बिकुम उन वक़्तु रूहनि मां मदीने जे मीर जे पाकीज़ मुअत्तर मुनव्वर रूह चयो भला 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 अल्लाह तुझी किबरियाई तुझी वडाई अल्लाह तुझी वहदानियत अल्लाह तू ही खालिक तू ही मालिक तू ही राज़िक अल्लाह तू आलम अरवाह में भी मदीने जे मीर एहसान कयो जो उन जे पाकीज़ा मुअत्तर मुनव्वर रूह भला चई करे पूरी इंसानियत जे मथा एहसान करे छड़ियो हुजूर दुनिया में आयो हुजूर जे कदमन जे अचण जे करे रब हिन पूरी कायनात जे मथा रहमतुन जो वॾो फड़ो मींहुं नाज़िल करे छड़ियो हुजूर जे कदमन जो एहसान आहे हुजूर जे कदमन जी बरकत आहे
जो रब कुरान में तो चए वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम महबूब जेस ताईं तू इनन जे दरमियान मां रब अज़ाब नाज़िल न कंदुम अज अज़ाब नथो अचे महबूब जे कदमन जो सदको वा अज जे करे असां हिते वेठा आहियूं त इहो बि महबूब मदीने जे मीर जे कदमन जो सदको न त असां जा अमल अहिड़ा आहिनि जो कॾो कर रब जो अज़ाब नाज़िल थिया तबाह बर्बाद थी वञो हुजूर जो एहसान आलम अरवा खां वठी करे आलम आखिरत ताईं मदीने जे मीर जा एहसान हुजूर जा एडा एहसान आहिनि जो हुजूर मैदान अरफात में उठड़ी ते बीठो आ सहाबी रिवायत तो करे मदीने जो मीर उठड़ी ते बीठो आ ऐं हुजूर दुआ तो घुरे एडी लंबी दुआ जो हुजूर जे चेहरे अनवर मां गोड़ा ज़ारो कतार वहन था ऐं हुजूर जी मुबारक दाढ़ी मां किरास कंदे हेठ गिरन था हुजूर रोईंदे दुआ था घुरन रब मुझी उम्मत अल्लाह मुझी उम्मत मदीने जे मीर तो चए रब मुझी उम्मत जी पारत थई मदीने जे मीर जो एहसान जो मैदान अरफात ते भी हुजूर तुझी मुझी बख्शिश जलाए दुआ था घुरन आखिरी वक्त था हुजूर अम्मा आयशा जी झोली में भी हुजूर दुआ था घुरन उम्मती रब मुझी उम्मत हुजूर जो एहसान आलम अरबा में भी हुजूर जो एहसान दुनिया में भी हुजूर जो एहसान आलम बरज़ख में भी हुजूर जो एहसान आलम आखिरत में भी हुजूर जो एहसान हुंदो जो जने क़यामत जो होलनाक ॾींहुं हुंदो सिज सवाने से थे हुंदो अखियूं कढंदो सिज असां जूं गर्मी जो आलम हुंदो सख्ती जो आलम हुंदो जो इंसान मारे भजंदो भजी वेंदी परते पी दे वेंदो बाबो वाची नाहे परते औलाद रे भजंदो पुट्रा खिदमत कई तमे जी बाबा लाए केरा परते वसाहिबतिही भा छड़े वेंदो भेण छड़े वेंदी अब्बो अम्मा भजी वेंदा दोस्त अहबाब छड़े वेंदा उम्मत परेशानी जे आलम में होंदी उन वक्त सब गॾिजी हजरत आदम वठींदा हजरत आदम खां वठी हजरत ईसा ताईं सभिनी जो जवाब नफ्सी में हूंदो जॾहिं उम्मत मदीने जे मीर वठींदी मदीने जो मीर हूंदो मदीने जो मीर सजदे रेस थींदो अल्लाह खां दुआ घुरंदो रब चवंदो या मोहम्मद इरफा रासक ए मुंहिंजा महबूब इहो पंहिंजो हसीन जमील चेहरो मथे खण त सही इरफा रासक इहो पंहिंजो हुस्न वारो चेहरो मथे खण त सही महबूब चेहरो मथे कर सवाल कर अज जेको घुरंदे अता कयो वेंदो जेको चवंदे कबूल कयो वेंदो जंहिंजी शफाअत कंदे रब तुंहिंजी शफाअत खे कबूल करे छॾे उन वक्त में मदीने जो अमीर चवंदो उम्मती रब मुझी उम्मत मदीने जे मीर जा एहसान एतरा जो आलम अरवाह में भी मदीने जे मीर जो एहसान दुनिया में भी चप्पे थे मदीने जे मीर जा एहसान आलम बरज़ख में भी मदीने जे मीर जा एहसान क़यामत जे ॾींहुं भी मदीने जे मीर जा एहसान हौज़े कौसर ते भी मदीने जे मीर जो एहसान पुल सिरात ते भी मदीने जे मीर जो एहसान दरे जन्नत के रास थियण में भी मदीने जे मीर जो एहसान त जन्नत में दाखिला भी मदीने जे मीर जो एहसान जे सदके मिले जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत उन जे एहसाननि जे करे त पोइ मदीने जे मीर खां वधीक कोई मुहसिन थी नथो सघे अब उन खां वधीक कोई मुहसिन नथो थी सघे उन जे करे हुजूर खां वधीक असांजो को मुहसिन आहे ई कोन मोहब्बत जो हक़ आहे त मदीने जे मीर सां मोहब्बत करण जो हक़ आहे टियों सबब मोहब्बत जो आखिरी बयान करे मुख्तसर तो क्या असुर जी नमाज में निकरंदी थी वञे टियों सबब अखलाक हूंदा आहिनि कंहिंजो किरदार हूंदो आहे कंहिंसां मोहब्बत थींदी आहे उन जे अखलाक जे करे उन जे किरदार जे करे कंहिंसां मोहब्बत थी वेंदी आहे न उन तव्हां जे मथां कोई एहसान कयो न उन जो चेहरो तो तव्हांखे वणे ॾिसण में बि तव्हांखे कुझु कोन थो थिए अखलाक ॾाढा भला आहिनि ॻाल्हाए थो त ॾाढो भलो थो ॻाल्हाए पेश तो अचे ॾाढे सुठे नमूने पेश तो अचे ॾाढी सादगी सां आजिज़ी सां इनकिसारी सां मिले थो
इंसान जने के सां कने मिलंदो आ उहा मुलाकात उन ते असर करे वेंदी आहे चंदो यार माण्हू ॾाढो भलो ॿियो कुझु न त मिले त भलो तो अखलाक ॾाढा सुठा अथसि ॻाल्हाई ॾाढो भलो मिठो ॻाल्हाई जो उन जे ॻाल्हाइण जे करे उन सां मोहबत थी वई माण्हू ॾाढो भलो आहे कम जो माण्हू बसि इहो ई आहे इन जी कचहरी में वेहूं इन खे ॿुधूं छो त ॾाढो भलो थो ॻाल्हाए कंहिंसां मोहबत उन जे अखलाक जे करे मदीने जे मीर जा अखलाक केॾा आला जिन जे अखलाक जी तारीफ़ रब रहमान पाण करे अल्लाह चए व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम ए मुंहिंजा महबूब तोखे अखलाक जे आला पैमाने ते फाइज़ कयो व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम अज़ीम महबूब अखलाक जे आला पैमाने ते तुंहिंजा अखलाक एॾा आला एॾा प्यारा हिन जो खुदा जी खलकल सजी खुदाई में को महबूब मदीने जे मीर जे अखलाक जो मुकाबलो करे ही नहीं एॾा आला अखलाक जो हुजूर जे अखलाक खे ॾिसी करे कुरैश मक्का भी हुजूर जी तस्दीक था कनि कुफार भी तस्दीक पंहिंजा त पंहिंजो चवनि था पराया भी तारीफ़ था कनि था अखलाक ॾाढा भला अथसि अमानतदार आ नेका भलो आ पराया भी चवनि था जो बैक ज़बान थी करे कुरैश मक्का जवाब दिनो जर्रबनाक मिरारन मा वजदना फीक इल्ला सिदका मोहम्मद अरबी जा अखलाक एडा आला हिन जो असां मक्के जे रहवासिन कुरैश मक्का आमिना जे दुर्रे यतीम जे अखलाक खे ॾिठो से रुगो ॾिठो से न बल्कि तजुर्बो कयो से रुगो तजुर्बो न कयो से बल्कि आजमायो से इम्तिहान वरतो से असां महबूब मदीने जे मीर जे अखलाक जो इम्तिहान उन जे बचपन खां वठी जवानी ताईं वरतो से ॾींहंनि खां वठी रातिनि ताईं वरतो से दोस्ती खां वठी दुश्मनी ताईं वरतो से तिजारत खां वठी हज़ार सफ़र ताईं वरतो से हर जाइ ते जेकॾहिं असां खे अखलाक नज़र आया त आला अखलाक नज़र आया इन खां वधीक कंहिंजा आला अखलाक थी नथा सघनि एॾा आला अखलाक जो हुजूर जे अखलाक खे ॾिसी पंहिंजा पराया भी तारीफ़ था कनि एॾा आला अखलाक हा जो हुजूर जे अखलाक खे ॾिसी करे अम्मा खदीजा कलमो पढ़ी मुसलमान थी थिए जॾहिं हुजूर अम्मा खदीजा खे दावत ॾिनी इस्लाम जी चिगार में वयम जिब्राइल आयो वही खणी आयो इक़रा उन चयो पढ़ कुरान उन मूंखे सेखारियो उन मूंखे पैगाम ॾिनो पहिरियों पैगाम हुजूर अम्मा खदीजा खे थो ॾे अम्मा खदीजा को मौजूज़ो न ॾिठो हो अया को मौजूज़ो ज़ाहिर कोन थियो हो न वरी के मौजूज़े जो मुतालिबो कयईं त पहिरियों मौजूज़ो ॾेखार त पोइ मुसलमान थिया न हुजूर ॻाल्हि कई अम्मा खदीजा चयो मां दिलि सां क़बूल थी कयां छो त तुंहिंजा अखलाक एॾा आला ॾिठा आहिनि तूं ग़लति ॻाल्हि करे ई नथो सघे तू गलत गाल करे ही नथो सके अम्मा खदीजा हुजूर जा अखलाक ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान थी वई हज़रत अबू बकर कलमो पढ़ी मुसलमान तो ते मर्दन में सब खां पहिरियों को मौजूज़ो न ॾिठई को मौजूज़े जो मुतालिबो न कयई को सबूत न घुरियई त सबूत खपे का दलील खपे न दलील न सबूत न मुतालिबो न मौजूज़ो हुजूर गाल कई हज़रत अबू बकर तस्दीक करे छॾी जी अब्दुल्ला जा जिगर गोशा जिंदगी तो सां गॾु गुज़ारी थम मां कॾहिं बि तोखे ग़लत ॻाल्हि कंदे ॾिठो ई न आहे जॾहिं दुनियावी मुआमलात में कॾहिं तूं ग़लत ॻाल्हि न कई त पोइ रब रहमान जे बारे में तूं ग़लत ॻाल्हि कीअं करे सघंदी उन करे तू गलत थी नथो सके उन करे मां तस्दीक तो कयां तस्दीक एड़ी कई जो रब कुरान में चई छड़ियो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून सच खणी अचण वारो मदीने जो मीर भी मुत्तकी वसद्दक़ बिही ऐं सच जी तस्दीक करण वारो अबू बकर उलाइक हुमुल मुत्तक़ून ये नेक हिन परहेज़गार हिन मुत्तकी हिन हुजूर जा अखलाक ॾिसी करे हुजूर जा सहाबी मुसलमान थी कलमो पढ़े मुसलमान थी एड़ा आला अखलाक एड़ो आला किरदार हो व इन्नक लअला खुलुकिन अजीम जो मिस्दाक हो जो हजरत ज़ैद तो चए ताइफ जो मैदान
ताइफ जो मैदान मां जेके हुजूर जा अखलाक ॾिठा मूंखां त पुछा कयो केॾा आला अखलाक हिन मैदान ताइफ मदीने जो मीर ताइफ वारन खे तौहीद जी दावत थो ॾे बदले में ताइफ वारा पत्थर था हणन उन्हनि जा ॿार निजासत था उछलिन घट वध था ॻाल्हाइनि तानो तशनीह था कनि गार गन था कढनि हुजूर जख्मी था थी पवन हुजूर जो मुबारक लहू वही करे ज़मीन ते किरे थो हज़रत ज़ैद थो चए मां तड़पी पयुम मां चयो मां कहा एडी हिनन जुल्म जी इंतहा करे छडी हुजूर दुआ घुर त रब हिनन के तबाह बर्बाद करे हुजूर तो चए ज़ैद जिब्राइल आयो आ जिब्राइल तो चए महबूब ज़बान में लफ्ज कढ त सही बिनी पहाड़न के मिलाए इनन ताइफ वारन के रेजा रेजा करे छडिया हुजूर तो चए हज़रत ज़ैद खे ज़ैद मां दुआ घुरंदुम तू आमीन चए जाए हज़रत ज़ैद तो चए मां सोचुम त हुजूर हाणे दुआ घुरंदा त ताइफ वारन जुल्म जी इंतहा कई तशद्दुद जी इंतहा कई बेहिसी जी इंतहा कई उन्हनि हुजूर खे झुटलायो उन्हनि हुजूर खे पत्थर हया उन्हनि हुजूर जे मुबारक जिस्म मां लहू मुबारक खे ॿाहिर केरायो उन्हनि हुजूर जे जिस्म अतहर ते तशद्दुद कयो जी मां सोचुम त हुजूर इन्हनि जी हलाकत जी बर्बादी जी दुआ घुरंदा मां तैयारी करे हथड़ा मथे खया जी मां आवाज ॿुधुम आमिना जो दुर्रे यतीम अब्दुल्ला जो जिगर गोशो महबूब मदीने जो मीर दुआ तो घुरे अल्लाह अल्लाह हे मूंखे सुञाणनि नथा रब्बा हिननि खे हिदायत दे त हे मां महबूब मदीने जे मीर खे सुञाणे हज़रत ज़ैद तो चए आला अखलाक एड़ा ॾिठम जो हो पत्थर था हणन बदले में हुजूर उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ तो घुरे हिदायत जी दुआ तो घुरे इन खां वधीक कंहिंजा आला अखलाक थी नथा सघनि कंहिंसां मुहब्बत उन जे हुस्न जे करे हुजूर खां वधीक कोई हसीन न ॼायो न ॼमंदो न क़यामत ताईं आयो न अची सघंदो कंहिंसां मुहब्बत उन जे एहसानन जे करे हुजूर खां वधीक तव्हां या असांजो को मोहसिन थी नथो सघे कंहिंसां मुहब्बत आला अखलाक जे करे हुजूर खां वधीक आला अखलाक वारो न रूए ज़मीन ते आयो न वरी अची सघंदो उन जे करे कजले खान मुग़ैरी जा गैरतमंद मुसलमानो मोहब्बत हक्का त मदीने जे मीर जा मोहब्बत हक्का घुरजे तो हुजूर सां मोहब्बत कयूं हुजूर जी इताअत कयूं हुजूर जी फरमाबरदारी कयूं ऐं हुजूर जी मोहब्बत कीअं नज़र ईंदी हुजूर चयो मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मई फिल जन्नत मूंसां हक़ीक़ी मोहब्बत रुगो उन खे आ जंहिंखे मुंहिंजी सीरत सुन्नत सां मोहब्बत आ हुजूर सां मोहब्बत तॾहिं सची थींदी जॾहिं हुजूर जी सीरत सुन्नत जे रस्ते ते हली ॾेखारी रुगो दावा सां सच्ची न थींदी रुगो नारन सां सच्ची न थींदी हलवे जी प्लेट ते जुमे रहण सां सच्ची न थींदी रुगो लाइटियूं ॿारण सां चिरागा करण सां झंडियूं हणण सां हुजूर जी मोहब्बत सच्ची न थींदी हुजूर जी मोहब्बत सच्ची थींदी त हुजूर जे रस्ते ते हलण सां हुजूर जी मोहब्बत सच्ची थींदी हुजूर जे रस्ते ते हलणो पवंदो तॾहिं हुजूर जी मोहब्बत असांजे दिलि में ईंदी जॾहिं हुजूर जी मोहब्बत ईंदी त पोइ रब रहमान जी मोहब्बत अची वेंदी जॾहिं रब रहमान जी मोहब्बत ईंदी त पोइ हिते बि कामयाब उते बि कामयाब हिते बि हुजूर जा नाम लेवा उते बि हुजूर जा नाम लेवा बणजंदासीं उते बि आका जे लिवाउल हम जे हेठां सायो नसीब थींदो हुजूर पाण फरमायो कान मई फिल जन्नत पोइ जन्नत में तमाम महबूब मदीने जे मीर सां गॾु हूंदो अल्लाह हुजूर सां गॾु रखंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त का दुआ है त अल्लाह तआला असां तव्हां खे हुजूर सां पक्की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां खे हुजूर जे सीरत सुन्नत ते अमल करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।